अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरनि जो स्क्रो जारी है। तव्हां सां जाती मां ख़बर ॿुधाईंदा हलूं। जाती जो ॻोठ لاڻون मलाह छे برسات متاثر مردن عورتن معصوم ॿारन सां गॾु برساتي पाणी نيڪال न करण थियण ख़िलाफ़ احتجاجي مظاھرو करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मोहम्मद रहीम मलाह, मुस्मात चांगा मलाह, सावल मलाह, मुस्मात सकीना मलाह ऐं ॿियनि चयो त तेज़ बरसातनि सबबि संदन ॻोठ برساتي पाणी में ॿुॾल आहे। برساتي पाणी نيڪال न थियण सबबि केतिरा ई कखाऊं घर किरी पिया आहिनि। हिननि चयो त ॻोठ برساتي पाणी हेठि हुअण करे हू सख़्तु परेशान आहिनि। ॻोठाणनि सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर सिजावल तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं मुक़ामी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त برساتي पाणी نيڪال कराए मुतासिरनि जी वार कई वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।